अस्सलाम वालेकुम नाज़रीन मां हाज़िर आहियां तव्हांजे पंहिंजे चैनल ज़फ़र नाले स्टाफ जी स्क्रीन ते। अॼु मूं सोचियो त तव्हांजी मुलाक़ात असांजे मुआशिरे में रहंदड़ अहिड़े किरदार सां करायां जेको दिलचस्प बि आहे, रंगीन बि आहे, मज़ेदार बि आहे ऐं मुआशिरे खे एंटरटेन बि कंदड़ आहे। सो अॼु मुंहिंजो महिमान आहे गागन बागड़ी। अचो त मां तव्हांखे ॾिसो साईं, कहिड़ा हाल? ॾाढो ख़ुशि आहियां साईं, ॾाढो ख़ुशि आहियां। उहो त तव्हांजे साईं मोह मुबज़ ज़ाहिर थिए थो। भला भला लटा आहिनि साईं ॾाढा। असल में मां हाणे तव्हांखां हिकिड़ो सुवालु पुछंदुसि त तव्हां आहियो बागड़ी, कमु कहिड़ो कंदा हो? साईं ॻाल्हि हे आहे, असांजा ॾाढा घणा बागड़ी आहिनि, घणा बागड़ी आहिनि। मां सोचियो कि गिदरा वाड़ी करे करे ॾाढो थकिजी पियो। अच्छा, मुल्ह कोन मिले, ग़रीब माण्हू। पोइ हिकिड़े तो जड़े मूंखे हिकिड़ी सलाह ॾिनी, इलेक्शन अचे, इलेक्शन में तूं काउंसलर थी बागड़ियुनि जो। पोइ साईं मां बीठो, असांजा त ॾाढा घणा बागड़ी आहे, मां काउंसलर थी वियो साईं। अच्छा सर, तव्हां काउंसलर पंहिंजे बागड़ियुनि जो मां काउंसलर आहियां। मखसूस जेका निशस्त पंहिंजी जेका इहा जेका तो चई इहा मूंखे अचे कोन थी, इहा साईं। मतिलबु चइजे त जेके तव्हांजी पंहिंजी क़ौम वारा बागड़ी आहिनि उहे तव्हांजे चए में आहिनि। ॾाढो चयो वठनि साईं, ॾाढो चयो वठनि। पोइ हिकिड़ो सवाल मां तव्हांखे ॿियो पुछंदुसि, उहे जेके रिश्ता थियनि था हुननि जा तव्हांजा क़ौम जा पाण में, उहे बि तव्हांजे चवण ते कंदा आहिनि? हा साईं, छो न चवां, अहिड़ा भला भला रिश्ता ईंदा आहिनि, हे पाण में ईंदा आहिनि, ठही ईंदा आहिनि। पोइ मां वॾो आहियां, पोइ पंचायत हूंदी आहे असांजी, हिकु तव्हांजो फ़ैसिलो थींदो आहे, फ़ैसिलो छा चवंदा आहियो, इहो जेको तूं चवे पियो, इहो असांजी पंचायत हूंदी आहे। पोइ पंचायत में वेही पोइ चवंदा आहियूं कि हे हिंजी आहे, कि हे हिंजी आहे। पोइ साईं इहो थींदो आहे कि फेरा बेरा बि थींदा आहिनि असांजा। असल में गागन साहब, मां तव्हांखां ॿियो सवाल कंदुसि त तालीम जे हवाले सां, जीअं तव्हां काउंसलर बि आहियो, तालीम जे हवाले सां तव्हां पंहिंजी क़ौम में का सुजाॻी पैदा कई आहे? को इहा तबलीग तलक़ीन कयो था त पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो त जीअं इन्हनि वाड़ियुनि खां बची वञनि, इन्हनि कमनि खां बची दुनिया में ॿियो को पंहिंजो मक़ाम ठाहिनि? साईं ॾाढो ज़ुल्म आहे असां सां, ॾाढो ज़ुल्म आहे। हे तामील आहे, छा आहे जेको तो चयो, असां तालीम इहो साईं, इहो ॾाढो ज़ुल्म आहे असां सां कि असांजो स्कूल बि कोन हुजे, इहो जेको तूं चवे, तूं चवंदो वञो, मां चवां तूं सही आहीं साईं, तूं सही स्कूल। हा साईं, मूंखे पता आहे तोते ॾाढी, तूं भलो माण्हू आहीं साईं। असांजा नंढा नंढा ॿार उहो सुबुह जो वञनि के पिनी अचनि, हां के बनी ते वञनि वॾेरे जी, के को गिदरनि जी के वाड़ी कनि, के ॿियो को कमुकार उते कनि। हां, पोइ असां ग़रीब माण्हू रोजी कयूं, ॾाढो ईमानदारी सां रोजी कयूं, के रोजी में पंहिंजो ज़हर कोन विझूं। हा, इहो जेको तूं चवे उहो असां कोन विझूं साईं, ॾाढी महिनत कयूं, पर असांखे साईं मिले कुझु बि कोन, कर्जो लहे ई कोन, कर्जो लहे ई कोन। पोइ हाणे तूं मूंखे ॿुधाए कि अबो आहे कि वॾो आहे। हिकिड़ो ॿियो ज़ुल्म बि आहे कि मोटा हमारे घर आवे, बाक़ी मोटो घर ना जाऊं। हा साईं, इहो छा चयो तव्हां? हाले मूंखे सम्झ में न आयो। पोइ मां ही चयो कि वॾेरो असांजे घर अचे, अच्छा, बाक़ी असां वॾेरे जे घर कोन वञूं। हे ज़ुल्म आहे कि कोन आहे साईं? बाक़ी वॾो ज़ुल्म आहे, वॾेरो भला तव्हांजे घर छो थो अचे? ओ बनी बार जे चक्कर में अचे, हरू भरू अचे, लठे हथ में अचे कि हे ना कयो हुजे, हे ना कयो हुजे। रोकियो न त दरवाज़े ते बीहो तो तव्हांखे सॾु करे। दरवाजो हुजे ई कोन त किथे रोकियो, उहो भॼो अचे, धोलियो अचे। आहे पर साईं तव्हांखे होशियारी करणु खपे, ॿार हुनखे बीहारणु खपे। वॾेरे खे रोकियो, दौर जदीद थी वियो आहे, होशियारी वॾी कई आहे। अच्छा, हा, मां उते वञा, मां उते हो आहियां, काउंसलर आहियां साईं बागड़ियुनि जो। मूंखे सभु तो जहिड़ा सम्झाइनि कि हाणे तब्दीली अची वई आहे। बिल्कुलु, पंहिंजे ॿारनि खे हो ॾियो जेका ॾिबी आहे, या जेको तो कोन चयो मूंखां, इहो तालीम। हा, इहा तालीम ॾियो हिननि खे, पढ़ायो लिखायो साईं, वॾो माण्हू कयो हुननि खे। गागन, तव्हां हाणे ॻाल्हि कई तब्दीली जी, भला हीअ जेका तब्दीली जो नारो हणंदड़ सरकार असां वटि गवर्नमेंट में आई आहे, तव्हां कहिड़ो तब्दीली जो असरु पाण ते महसूसु कयो? महांगाई खे कीअं था ॾिसो? मुआशिरे में जेका मुनाफ़रत फैलिजी वई आहे, तकलीफ़ में माण्हू अची विया आहिनि, उनखे कीअं था ॾिसो? साईं ॻाल्हि आहे तब्दीली जी कि हे जेको नफ़रत आहे न, हे तव्हां में हुजे, असां में कोन हुजे। बाज़ार में त शयूं महांगियूं मिलनि थियूं। हा, उहो हुजे कि महांगाई घणी हुजे, पोइ अटो बि ॾाढो महांगो हुजे, हर शइ महांगी हुजे,
पोइ हिकिड़ा असांजा वेंदा आहिनि शिकार ते, शिकार करे ईंदा आहिनि, पर मां हुनखे चयो त ए शिकार विकार न कयो, ए सही न आहे। गोह न खाओ, गिदड़ न खाओ, साफ़ सुथरी शइ खाओ, बिल्कुलु हे ग़लति आहे। पोइ हिकिड़ा अहिड़ा आहिनि जेके मुंहिंजे चवण ते लॻी पिया, हो साईं ॾाढा पढ़िया लिखिया अञा कोन आहिनि, पर उनजो अकुल अहिड़ो आहे, मतिलबु शऊर में अची विया। हा, उहो साईं। पोइ उहे मुंहिंजे चवण ते लॻी पिया। पोइ उहे बाक़ी जेको आहे तव्हां जेका ॻाल्हि कई नफ़रत, उहो तव्हां में हुजे, असां में कोन हुजे। मतिलबु असां तव्हांजी प्यार क़ौम में प्यार मोहबत, मोहबत। ॾाढो प्यार मोहबत हुजे, छोकिरो छोकिरी हुजे, उहे जवान थी वञे, मूं वटि पंचायत में अचे, मां हुनजी शादी करे छॾ। अच्छा, हा साईं। मतिलबु तव्हां सोशल माण्हू आहियो। हा हा, इहो साईं, अवामी माण्हू आहे। अवामी माण्हू आहे, बाक़ी उहो जेको तो चयो मूंखे कोन अचे साईं। मतिलबु जेकॾहिं तव्हां काउंसलर जी सीट खां हटी करे ऐं हाणे कामयाबी हासिल कयो ऐं असेंबली ते वञी पहुचो, त उते कहिड़ो पैगाम? इहो आख़िरी सवाल आहे तव्हां खां। कहिड़ो असेंबली, सिंध असेंबली केरु आहे साईं? जिते माण्हू वेंदा आहिनि, एमपीए थी, माण्हू वरी वेंदा पोइ आहिनि। वज़ीर थींदा हा, आहिनि। हा, कराची में न आहे बाबा सिंध असेंबली। पोइ उते जेकॾहिं वञो, तव्हां कहिड़ो पैगाम ॾींदो पंहिंजी ज़ात जे हवाले सां, क़ौम जे हवाले सां आम माण्हुनि खे? काम तो ॾींदो साईं। हिकिड़ो मिंट, हवारी अखा वेठी जा, ए मुंहिंजो माइट आहे, उनखे हिते वेहारिया साईं, वेठो हुजे साईं। वियो हा, मसलो न आहे। मोहल्ला मां वो करी रहियो मां, तूं छा करे मुंहिंजो बाबा इंटरव्यू इहो मोहल्ला सम्झी। हा, परेशान न थियो, इज़त मिलंदी। अखा वेठी